गंबट रिपोर्टर ज़ाहिद हुसैन जामड़ो। गंबट लग गोठ ठट्टे नारेजा में नारेजा बिरादरी जे बासर अलह वधायो नारे जे खिलाफ औरतुनि जो एहतजाज। हुननि जो चवण हो त अलह वधायो नारे जो जेको रिटायर्ड ASI आहे, जंहिं असांजे घर खे बाहि ॾेई घर जो सामान खणी फरार थी विया। राज़ी नारे जो वल्द मोहम्मद कोड़ल जे घर अंदर दहशत फैलाइण लाइ फायरिंग कई। बर वक्त गुलजार नारे जो DSP अगड़ा ऐं SHO अगड़ा खे इतला ॾिनो, पर अगड़ा पुलिस कोन आई। बाद में गुलजार नारे जो DIG कंट्रोल खे इतला ॾिनो। बाद में SHO अगड़ा पहुची सूरत हाल जो जाइज़ो वरितो। हक़ीक़त अॻ में बि राज़ी खान नारे जो जी ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे पियो। राज़ी नारे जो जनाब DIG सखर खे दरख़्वास्त ॾेई ASI अलह वधायो जी ज़ियादतियुनि बाबति आगाह कयो। DIG साहब SSP कंप्लेंट सेल सखर रेंज खे इंक्वायरी, जंहिं SP कंप्लेंट सखर ख़ुदि इंक्वायरी में लिखियो आहे त राज़ी खान ऐं ॿियनि ॻोठाणनि सां रिटायर्ड ASI अलह वधायो नारे जो ज़्यादती ज़ुल्म करे रहियो आहे। असां सां ही वाक़ियो अगड़ा पुलिस जी मिली भगत सां थियो आहे। असां एडिशनल IG सखर, DIG सखर ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो था करियूं त असांजी FIR दाख़िल करे अगड़ा पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ कदम खणी असांखे जानी ऐं माली तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं हुन अहिड़े अमल जे करे राज़ी नारे जो जी भाॼाई बेहोश पियल आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे।